नसीराबाद में प्राइमरी उस्ताद जी टेस्ट पास करण उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ एहतजाजी मुतारिक कयो वियो। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे अल्लाह बख्श कुरैशी। नाज़रीन, बिल्कुल इन वक्त असीं मौजूद आहियूं सिंध यूनिवर्सिटी जे इंतज़ाम हेठि प्राइमरी उस्ताद जी टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि सां जेकी कामयाब उम्मीदवार आहिनि ऐं 2009 में इन्हनि सिंध यूनिवर्सिटी जे इंतज़ाम हेठि PhD जी टेस्ट ॾिनी हुई, जंहिंमें इन्हनि 60% खां वधीक मार्कूं खयूं, पर मुसलसल ऑफर ऑर्डर न मिलण करे अॼु इन्हनि अनोखो एहतजाज कयो आहे ऐं अॼु हिननि पंहिंजा मासूम ॿार आंदा आहिनि जिन खे विकिरो करण जा होका ॾेई रहिया आहिनि। हींअर मजबूर थी करे पंहिंजा बचड़ा खपाइण ते मजबूर आहियूं त केरु असां खां वठे, असां इन्हनि ज़ालिमनि राशि ऑफिसरनि खे पैसा ॾेई करे असां नौकिरी वठूं, असांखे वेटिंग में रखी करे उन्हनि जाली भर्ती कयूं। हींअर असां मजबूर थी करे पंहिंजा बचड़ा विकिणी करे ऐं पंहिंजे हक़ जे लाइ चऊं था त ₹2 उन्हनि खे ॾियूं जीअं त असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। जनाब बिलाल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह ऐं तमाम आला ऑफिसरनि खे त असांजो हे जायज़ मुतालबो आहे PhD असांजो जायज़ मुतालबो हल कयो वञे। असां एतिरो मजबूर थी आहियूं हींअर असां पंहिंजा बच्चा विकिणण ते मजबूर थी आहियूं। पंहिंजा बच्चा विकिणी होका ॾेई सिंध हुकूमत खे पैसा ॾियूं त मां पोइ असांखे ऑर्डर ॾे। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।